सांगड़ रिक्रूटमेंट कमेटी जी सिफारिशुनि ऐं आईजी सिंध जी मंज़ूरी खां पोइ स्पेशल पुलिस फोर्स सांगड़ ज़िले में 68 मर्द 4 औरतूं ऐं 4 अक़लियती नौजवान भर्ती कया विया। उन सिलसिले में एसएसपी ऑफिस सांगड़ में पुलिस फोर्स जो हिस्सो बणजंदड़ नौजवाननि में ज्वाइनिंग ऑर्डर विराइण लाइ हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन नमन भर्ती थियल जवाननि में ज्वाइनिंग लेटर विराया। उन मौके ते नौजवाननि खे ख़िताब कंदे एसएसपी सांगड़ चयो त हू आवाम जे जानो माल जी हिफ़ाज़त लाइ तहफ़ुज़ लाइ पूरे लगन ऐं ईमानदारी सां कमु कनि। उन मौके ते एसडीपीओ सांगड़ इमदाद अली सोलंकी ऐं शीट क्लार्क कमर बि मौजूद हो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।